व्याज शरह में 1 सैकड़ों वाध थी वही स्टेट बैंक नई मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। स्टेट बैंक मूजिब व्याज की शरह में 1 सैकड़ों वाध कई वई आहे। व्याज की शरह 10.5 सैकड़ों मां वधाए 11.5 सैकड़ों कई वई आहे। वज़ीर आज़म क़ीमती पथरनि जे प्रोसेसिंग बाद बरआमदाद में वाध लाइ हिकमत अमली ठाहिण जी ज़िम्मेवारी रिथाबंदी वारे वज़ारत खे सौंपे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त अल्लाह ताला पाकिस्तान के क़ीमती पथरनि समेत कुदरती वसीलनि जी दौलत सां मालामाल कयो आहे। मक़ामी वसीलनि सां बरआमदाद में वाध करे सघिजे थी। इजलास के क़ीमती पथरनि जी प्रोसेसिंग ऐं खाणियूं खोटण जी जदीद तरीक़नि खे लागू करण जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास खे ॿुधायो वियो त जुलाई में क़ीमती पथरनि जे हवाले सां पहिरीं आलमी नुमाइश मुनक़िद कई पई वञे। मक़ामी आबादियुनि खे एतमाद में वठी मनसूबा शुरू कया पिया वञनि। वकीलनि पारां कारूंजर जे कटाई ख़िलाफ़ मज़ामत जो ऐलान 26 ऐं 27 तरमीम फौरी तौर ख़त्म करे पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में लाथ करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन में पाकिस्तान लायर्स कन्वेंशन जारी। अली अहमद कुर्द, हामिद खान, अख्तर हुसैन, सलमान अकरम राजा ऐं ॿियनि वकीलनि अॻवाननि जी शिरकत। आमिर वड़ाए चयो आहे त कारूंजर जी कटाई ऐं उमिर रुबाब खे इंसाफ़ न मिलण तारीख़ जो अलमियो आहे। उमिर रुबाब चांडियो चयो आहे त सिंध में कानून जी हुकुमरानी में सभ खां वॾी रुकावट सरदारी निज़ाम आहे। वकीलनि खे सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद करणी पवंदी। जाफ़र शाह चयो आहे त सिंध में कानून जी हुकुमरानी किथे बि नाहे। औरतूं सरेआम क़तल थी रहियूं आहिनि। वकील अशरफ समू चयो आहे त पेट्रोल 400 रुपया फ़ी लीटर थी वियो आहे। पीका एक्ट सबबि को ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। वकीलनि खे तहरीक हलाइणी पवंदी। इसरार चांग चयो आहे त कारूंजर जबल जी कटाई रोकण जी सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सिंध हुकूमत वफ़ाक़ी आईनी अदालत में चैलेंज कयो आहे। फौरी तौर सिंध हुकूमत दरख़्वास्त वापसि वठे। के बि लगारे चयो आहे त माण्हू हाणे रोडनि ते निकिरंदा ऐं केर बि तहरीक खे रोके न सघंदो। अरशद शर चयो आहे त कन्वेंशन में कारूंजर जबल जी कटाई खे मेन पॉइंट ते रखियो वियो आहे। सखर में पेट्रोल पंप मालिक फुरमज़ाहमत ते क़तल, जवाबदार 60 लाख रुपया बे खणी फरार। एयरपोर्ट थाणे जे हद बचत शाह वारे इलाइक़े में 2 मोटरसाइकिल ऐं 1 कार ते सवार जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते पेट्रोल पंप मालिक न्याज़ बुगटी जी गाॾी खे रोकियो। 60 लाख रुपया फुरकण बाद जवाबदार न्याज़ बुगटी ऐं संदसि गार्ड वारिस मेमून खे गोलियूं हणी फरार। ॿिन्ही खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पेट्रोल पंप मालिक न्याज़ बुगटी दम ॾेई छॾियो। IG सिंध DIG सखर खां वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम। जोही भरिसां ट्रक ऐं मोटरसाइकिल जे विच में टकर, ज़ाल ऐं मुड़ुस फौत। सुञाणप ॻोठ मेहू जबाली वासी इस्माइल संदसि घरवारी बिस्मात सना उर्फ़ सोनी तौर थी। हादसे बाद ट्रक ड्राइवर फ़रार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। मीरपुर ख़ास भरिसां माज़ूर पीरसन कुहाड़ियूं हणी क़तल। काहो दरे वारे इलाइक़े में घर बा पीरसन लखाड़ीनो ख़ासकली जो लाश मिलियो। पुलिस मूजिबि पीरसन लखाड़ीनो ख़ासकली 3 महीननि खां घर अंदरि अकेलो रहंदो हो। मक़तूल जी ज़ाल पारां ॾेर आचर ख़ासकली ते इल्ज़ाम। आचर ख़ासकली जो भाॼाई इमामज़ादी ऐं भाइटे ते इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि तां कुहाड़ी मिली आहे। वधीक जांच कई पई वञे। मियां साहब भरिसां सिरुनि जे भठे ते कमु कंदड़ पोरियत गोलियूं हणी क़तल। लोढरा वारे इलाइक़े में हथियारबंद ग़ुलाम अब्बास राहूजो खे गोलियूं हणी फरार। पुलिस ज़ख़्मी खे शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो जिते दम ॾिनो। घर में कोहराम मक़तूल जे भाउ पुंडल राहूजो चयो आहे त जागीराणी ऐं कटोहर दुर जे हथियारबंदनि भाउ ग़ुलाम अब्बास राहूज खे क़तल कयो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो। हुमायूं शरीफ़ भरिसां 12 वरनि जे नीगर जो पलाल जे खेरे मां लाशत। सुल्तानकोट भरिसां पुलिस जो चवणु आहे त नीगर जे जिस्म ते तशदुद जा निशान ज़ाहिर न आहिनि। लाश 2 हफ़्ता पुराणो आहे। नीगर जी सुञाणप न थी सघी आहे। वधीक जांच कई पई वञे। लाश शिकारपुर सर्दखाने मुंतक़िल कयो वियो। शहदाद कोट मां स्कूल वेंदे 2 नीगर पुरस्कार नमूने गुम। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारसनि चवणु आहे त 3 ॾींहं अॻु 14 वरनि जो नीगर उस्मान बोजानी ऐं 14 वरनि जो नीगर मुलाबख्श बोजानी स्कूल वेंदे गुम थी विया हुआ। ॻोल्हा बावजूदि दस पतो न पइजी सघियो। ए सेक्शन थाणे ते इतला ॾिनो आहे। शक आहे त नीगरनि खे अगवा कयो आहे। नोटिस वठण जो मुतालबो। कुंभ भरिसां नीगरी ऐं नीगर खे परणाइण जी कोशिश। पुलिस ॻोठ मलको वहाण में छापो हणी नीगरी गुलशेरां धी नाज़ुल शबानी खे हिफ़ाज़ती तहवील में वठी छॾियो। घोट ज़ुल्फ़ार पुट ॾातल शबानी जे भाउ सोबल शबानी ऐं इलियास शबानी ते केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त इतला मिलियो त 8 वरनि जी नीगरी गुलशेरां जे चूंडको वासी नीगर ज़ुल्फ़ार शबानी सां शादी कराई पई वञे।
ऐं कराची NPIW जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ सिंध सेक्रेटरीट आॾो धरणो, नौकरियूं विकिरो करणु बंदि करियो जा नारा। मुलाज़िमनि जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां कमु करे रहिया आहियूं पर पको न पियो कयो वञे। जेसीं ताईं पको करण जो नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो, धरणो जारी रहंदो।